शिकारपुर में उधरते सामान न ॾियण तां ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु निंगरी क़तल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। दामन शाह पाड़े में संजराणी बिरादरी ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में 10 सालनि जी निंगरी हाजरा संजराणी क़तल थी वई, जॾहिं त अहमद अली, मोहम्मद अली, सईद ऐं ॿाड़ी आयशा ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल निंगरी जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। सुहेल संजराणी जो चवणु आहे त दुकान तां ओधर ते सामान न ॾियण ते सुधीर संजराणी फायरिंग करे संदसि भाइटे खे क़तल कयो आहे। मां खे आगाह करे रहिया आहियूं त शिकारपुर में ओधर ते सामान न ॾियण तां ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग में हिकु निंगरी क़तल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। दामन शाह पाड़े में संजराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में 10 सालनि जी निंगरी हाजरा संजराणी क़तल थी वई, जॾहिं त अहमद अली, मोहम्मद अली, सईद ऐं ॿाड़ी आयशा ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल निंगरी जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। सुहेल संजराणी जो चवणु आहे त दुकान तां ओधर ते सामान न ॾियण ते सुधीर संजराणी फायरिंग करे संदसि भाइटी खे क़तल कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे शिकारपुर खां सिंध टीवी जी रिपोर्टर सारंग वपड़। जी सारंग, शिकारपुर में ओधर ते सामान न ॾियण तां झेड़ो थियो आहे, वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुलु बिल्कुलु ही शिकारपुर शहर जे न्यू फौजदारी थाणे जे दाया ऐं दामन शाह पाड़ो आहे। न्यू शिकारपुर वसरबो आहे। उते जेको आहे संजराणी बिरादरी जेके पाण में सोट ॿुधाया पिया वञनि, उन्हनि में जहिड़ो थियो आहे उधर जी ॾेती लेती सां। दुकानदार जो चवणो हो त सुधीर नाले शख़्स जेको आहे त फायरिंग कई, जंहिंमें जेको आहे त उनजी भाइटी जेका दुकान में बीठी हुई हाजरा धीअ गुलाम शबीर उहा जेको आहे त उते ई मारिजी वई, जॾहिं त ॿिया जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि में मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त अहमद अली, मोहम्मद अली, सईद अहमद ऐं उहा ॿारड़ी आहे आयशा, उहा शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि जो इलाज जेको आहे हिन वक़्तु शिकारपुर अस्पताल में हलंदड़ आहे, जॾहिं त जेका मारिजी वई निंगरी उनजो जेको लाश आहे उहो शिकारपुर मां ज़रूरी कार्रवाई बाद वार खणाए विया आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मामूली ॻाल्हि सां पेश आयो आहे। जवाबदार फरार आहे ऐं उन हवाले सां कार्रवायूं जारी आहिनि। जिते बि जेको आहे उहो मिले थो उनखे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं हिन वक़्तु ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे, न ई उहो केस दाख़िल थी सघियो आहे। जी ठीकु आहे सारंग, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।